नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सूरतुल बक़रा आयत नंबर 40 से लेके 40 खां वठी 48 ताईं। तर्जुमो लेसन नंबर आहे 8। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। या बनी इसराईल, या बनी यानी बनी चइबो आहे औलाद खे, इसराइल हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम जो लक़ब। हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम के हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम जो पोटो यानी पुट जो बि पुट। या बनी इसराईल ए या ए जे लाइ, बनी औलाद जे लाइ ए औलादे याक़ूब। उज़कुरू यादि कयो, निअमती मुंहिंजी नेमतुनि खे। अल्लाह ताला फ़रमाए रहिया आहिनि बनी इसराइल खे। हाणे अल्लाह ताला बनी इसराइल जो ज़िक्र हलंदो। अल्लाह ताला हुननि खे पंहिंजो नेमतूं यादि कराए रहिया आहिनि। उज़कुरू नेमती अल्लती, यादि कयो मुंहिंजी नेमत खे मूं कई, अनअमतु तव्हां ते, जेका मुंहिंजी नेमत जेका मूं कई, अलैकुम तव्हांजे मथां, व औफ़ू ऐं पूरो कयो, बिअहदी मुंहिंजे अहद खे, मुंहिंजे वादे खे। कहिड़े वादे खे? इहो त अल्लाह ताला हर उम्मत खां जेके पहिरीं आहियूं इहो वादो वरितो हो त जेको आख़िरी नबी ईंदो उन जी तव्हां तसदीक़ कंदा, छो जो इन्हनि जी किताब में इहा ॻाल्हि लिखियलु हुई। ऊफ़ी बिअहदिकुम, आउं पूरो कंदसि तव्हां सां कयल वादो। व इयाय फ़रहबून, ऐं सिर्फ़ु मूंखां ई तव्हीं पस डिॼो। व आमिनू, ऐं ईमान आणियो, बिमा उन ते जेका अज़लतू नाज़िल कई मूं, यानी क़ुरान ते। अल्लाह ताला बनी इसराइल चयो त जेको क़ुरान मूं नाज़िल कयो उन ते ईमान आणियो। मुसद्दिक़न लिमा मअकुम, तस्दीक़ करण वारी आहे जेका तव्हां वटि आहे। उन्हनि वटि छा हो? उन्हनि वटि हुई तौरेत। जेके यहूदी हुआ उन्हनि वटि तौरेत हुई, जेके नसारा हुआ उन्हनि वटि इंजील हुई। त अल्लाह ताला फ़रमाए रहिया आहिनि त क़ुरान ते ईमान आणियो जेका मूं नाज़िल कई आहे, तस्दीक़ करण वारी आहे जेका तव्हां वटि आहे। वला तकूनू, ऐं न तव्हां थी वञो, अव्वल पहिरियां, काफ़िरिन इनकार करण वारा, बिही उन जा, यानी क़ुरान जा सभिनि खां पहिरीं तव्हीं न इनकार करण वारा थी वञो। वला तश्तरू बि आयाती समनन क़लीला, ऐं न तव्हां फ़रोख़्त करियो मुंहिंजी आयात खे क़ीमत थोड़ीअ में। यानी हाणे उनखे लिकाए, तव्हां इन ॻाल्हि खे लिकाए न छॾियो, यानी उन्हनि जी जेका थोरे दुनिया जे फ़ाइदे जे लाइ इहा ॻाल्हि लिकाए न छॾियो त तव्हांजे किताबनि में नबी जो ज़िक्र आयल आहे त उहो नबी ईंदो, उन जी तस्दीक़ करणी आहे, त इहा ॻाल्हि तव्हां न लिकायो, यानी दुनिया जे थोरे जे फ़ाइदे जे लाइ। व ऐं इयाय फ़त्तक़ून, ऐं सिर्फ़ु मूंखां ई बसि तव्हीं डिॼो, मुंहिंजो ई तक़वा इख़्तियार करियो। वला तलबिसुल हक़, ऐं न तव्हां मिलायो हक़ खे बिलबातिली, बातिल सां। व तक्तुमुल हक़, ऐं न ई तव्हां लिकायो हक़ खे। व आंतुम, जॾहिं त तव्हीं, तालमून तव्हां इहा ॻाल्हि ॼाणो था। सॼो ही जेके यहूदी आहिनि उन्हनि खे ख़िताबु आहे, जेके अहले किताब हुआ पहिरीं जा, त हक़ खे बातिल सां न मिलायो, न ई लिकायो हक़ खे, जॾहिं त तव्हां इहा ॻाल्हि ॼाणो था। व अक़ीमुस्सलात, ऐं क़ाइमु कयो नमाज़। व आतुज़्ज़कात, ऐं अदा कयो ज़कात। वरकऊ मअर्राकिईन, ऐं रुकू कयो गॾु रुकू करण वारनि सां। इन मां असांखे अंदाज़ो थिए थो, इन ॻाल्हि जी ख़बर पए थी त केतिरी नमाज़ जी अहमियत आहे, त पहिरीं उम्मतुनि खे बि नमाज़ ऐं ज़कात जो हुकुम ॾिनो वियो। अतअमुरून अन्नास, छा तव्हीं हुकुम करियो था माण्हुनि खे, बिलबिर्री चङाई जो, नेकी जो, भलाई जो। बिर चइबो आहे नेक कमनि करण जो। नास माण्हू, तअमुरून तव्हीं हुकुम ॾियो था, जमाए तव्हांखे यानी सेकेंड पर्सन खे मुख़ातिब कयो पियो वञे। वतनसौन, ऐं तव्हां विसारे छॾियो था, अनफुसकुम पंहिंजो पाण खे। व आंतुम, जॾहिं त तव्हीं, ततलूनल किताब पढ़ो था किताब, यानी हू तौरेत पढ़ंदा हुआ, उनमें उनजो ज़िक्र हो त नबी ईंदो। अफ़ला तअक़िलून, छा भला पोइ तव्हांखे अक़ल न आहे, तव्हां अक़ल नथा पकड़ियो इन ॻाल्हियुनि खां। वस्तईनू बिस्सब्री, बसि ऐं मदद तलब करियो न सब्र सां।
यानी अगरि का तकलीफ़ अचे त मदद तलब करियो, सबर यानी सबर कयो, का तकलीफ़ पहुचे त उन ते पहिरियों स्टेप छा आहे, सबर करणु। वसलात ऐं पोइ नमाज़ पढ़ी अल्लाह खां मदद तलब करणी आहे। व इनहा ऐं बेशक लकबीरतुन इहा भारी आहे, इला पर अलल ख़ाशिइन मगर भारी न आहे कंहिं ते जेके ख़ाशिइन आहिनि, ख़ुशू करण वारा आहिनि, जिन जे दिलि में अल्लाह जो ख़ौफ़ आहे। अल्लज़ीन यज़ुन्नून उहे माण्हू जेके इहो गुमान रखनि था, अन्नहुम बेशक उहे मुलाक़ू मुलाक़ात करण वारा आहिनि, रब्बिहिम पंहिंजे रब सां, व अन्नहुम ऐं बेशक उहे इलेही तरफ़ उन जे ई राजिऊन वापसी उन्हनि जी उन जी ई तरफ़ आहे, यानी अल्लाह जी तरफ़ लोटण वारा आहिनि। या बनी इसराईल ए औलादे याक़ूब या बनी इसराईल ए बनी इसराईल, उज़्कुरू निअमती अल्लती यादि करियो मुंहिंजी नेमत खे उहा जेका अनअमतु अलैकुम मूं उहा नेमत कई तव्हांजे मथां, व अन्नी फ़द्दलतुकुम अलल आलमीन ऐं मूं तव्हांखे फ़ज़िलत ॾिनी तमामु जहान वारनि ते। वत्तक़ू ऐं ढिॼो योमन उन ॾींहं खां ला तजज़ी न कमु ईंदी नफ़्सुन का जान अन नफ़्सिन कंहिं जान खे, यानी को बि माण्हू कंहिं माण्हू जे कमु न ईंदो उन ॾींहं खां ढिॼारियो पियो वञे। उहो कहिड़ो ॾींहुं हूंदो, क़यामत जो ॾींहुं। शयन कुझु बि यानी ज़रे बराबरि बि, का ज़री शइ बि, जेको कुझु बि कंहिंजो को माण्हू ॿिए माण्हू खे ज़रो बि कमु न ईंदो। वला युक़बलू ऐं न ई क़बूल कयो वेंदो या क़बूल कई वेंदी, मिनहा उन्हनि खां शफ़ाअतुन का सिफ़ारिश, वला युख़ज़ु ऐं न ई उन्हनि खां वरितो वेंदो, मिनहा उन्हनि खां ऐं न ई युख़ज़ु वरितो वेंदो, मिनहा उन्हनि खां अदलुन कोई बदिलो, वला हुम युंसरून ऐं न ई उहे मदद कया वेंदा। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक नशहदु ला इलाहा इल्ला अंत नस्तग़फिरुक व नतूबु इलैक। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।